इक़्तिदार में अची मुल्क की मुआशी सूरत हाल बहितर ऐं बलूचिस्तान जा समूरा मसइला हल कंदासीं। बलूचिस्तान जेकॾहिं ज़रख़ेज़ थी वञे त सॼी दुनिया में एक्सपोर्ट कंदासीं। अॻु बि चई चुको आहियां त बलूचिस्तान पाकिस्तान जी दिलि आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो तुर्बत में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब संदसि चवण आहे त बलूचिस्तान में अमन बि ईंदो, इस्पतालूं बि ठहंदियूं, पाणी बि ॾींदासीं, नौजवाननि ऐं मज़दूरनि खे रिलीफ ॾियण जे लाइ कम बि कंदासीं। पीपल्स पार्टी हर दौर में महंगाई ऐं गुर्बत जो ख़ात्मो कयो आहे। असांजो को बि सियासी मुखालिफ़ न आहे। पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो महंगाई, बेरोज़गारी ऐं गुर्बत सां आहे। असां लाहौर जे शहरनि जे मसइलनि जो हल कढंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। अॻूणो निगरान वफ़ाक़ी वज़ीर सरफराज़ बुख्ती पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण त पीपल्स पार्टी में शमूलियत मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। पीपल्स पार्टी 18हीं तरमीम वसीले बलोचन खे हक़ ॾियारिया। आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में ख़िते में अमन जो सिज उभरंदो। नफ़रत ऐं क़ौम परस्ती जी सियासत असांखे कुझु नाहे ॾिनो। 8 फरवरी ते आम चूंडुनि जे सिलसिले में इलेक्शन कमीशन मुल्क में वोटर्स जा अंग अखर जारी करे छॾिया। मुल्क में टोटल वोटर्स जो अंग 12,85,760 थी वियो। इलेक्शन कमीशन मूजिब सिंध में वोटर्स जो अंग 2,59,94,769 आहे। पंजाब में वोटर्स जो अंग 7,32,07,896, केपी में 2,19,28,119 ऐं बलूचिस्तान में वोटर्स जो अंग 53,71,947 आहे। सुप्रीम कोर्ट ईंदड़ साल 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडुनि में देर जा समूरा दरवाज़ा बंदि करे छॾिया। जस्टिस सरदार तारिक जे सरबराही में रुकनी बेंच क्वेटा जे 2 सूबाई सीटुनि ते तकबंदियुनि ख़िलाफ़ अपील ते हुकुम जारी कंदे चयो आहे त चूंड शेड्यूल जारी थियण बाद तकबंदियुनि ते एतिराज़ नथा करे सघजनि। बलूचिस्तान हाई कोर्ट इलेक्शन कमीशन तरफ़ां कयल तकबंदियूं तब्दील कयूं हुयूं। सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾींदे इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर कई। मुल्क तरक्की करे रहियो हो ऐं ख़िते जा ॿिया मुल्क असां खां पोइते हुआ, पर अॼु मुल्क में सभु कुझु पोइते थी वियो आहे। असां पंहिंजे हुकूमती दौर में IMF खे ख़ुदाफ़िज़ ॾेई छॾियो हो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जो लाहौर में पार्लियामानी बोर्ड जे इजलास खे ख़िताब संदसि चवण आहे त आम चूंडुनि में कामयाबी माणे मुल्क खे हिकु भेरो ॿीहर तरक्की जे रस्ते आणींदासीं। असां इहो कमु करे सघूं था जेको आम क़ौमूं नथियूं करे सघनि। कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में सिलेंडर धमाके खां पोइ इमारत किरी पई। 3 ॼणा फौत, 12 समेत 6 ॼणा ज़ख़्मी। जाफ़र चौक वेझे इमारत जो हिकु हिसो किरी पियो। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। रज़ाकारनि ऐं सिंध पुलिस पारां इमदाद जी सरगर्मी जारी। सिंध जे निगरान वारे वज़ीर मक़बूल बाक़िर जो चीन मां घुरायल बसूं कस्टम में फाथल हुजण ते बयान। हिन चवण आहे त सिंध हुकूमत 1 डिसंबर 2023 ते 1000 मिलियन रुपया जारी करे चुकी आहे। हाणे 6 डिसंबर खां फंड्स जी मुंतक़िली रुकियल आहे। AG सिंध जी पैदा कयल मसइलनि सबबि 30 बसूं बंदरगाह ते ख़राब थी रहियूं आहिनि। जेकॾहिं बसूं ख़राब थी वियूं त उन जी ज़िम्मेवारी AG सिंध ते हूंदी। निगरान वारे वज़ीर सिंध जे नाणे वारे सेक्रेटरी खे वफ़ाक़ी सेक्रेटरी सां ॻाल्हाइण जी हिदायत। सिंध जे चीफ सेक्रेटरी सां सूबाई इलेक्शन कमिश्नर जी मुलाक़ात। आम चूंडुनि बाबति इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध फ़खर आलम जो चवणो आहे त पुरअमन चूंडूं कराइण लाइ समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। सिक्योरिटी ऐं ट्रांसपोर्ट प्लान तयारु आहे। शफ़ाफ़ चूंडुनि जे लाइ समूरियूं सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। सूबाई इलेक्शन कमिश्नर शरीफ़ुल्लाह जो चवणो त इलेक्शन कमीशन चूंडुनि जे लाइ पुरअमन माहौल फराहम करण लाइ कोशिशूं वठी रही आहे। पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं लॻायूं वेंदियूं। असां जमहूरी पार्टी हुजण जे करे इलेक्शन जो मुतालबो कयो। सुप्रीम कोर्ट जी मुदाख़लत खां पोइ इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ में ऐलान कयो। अदालत जी मुदाख़लत खां पोइ इलेक्शन शेड्यूल आयो आहे। PP अॻवान शाहजहां मरी कराची में तक़रीर खे ख़िताब कंदे चवण आहे त असां कॾहिं बि सियासी प्लान जी ॻाल्हि नाहे कई। असांखे नफ़रत ऐं विरहासत जी सियासत खे ख़तमु करणो आहे। असां रुॻो लेवल प्लेइंग फील्ड घुरी रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन मुल्क खे वॾे बहिरान खां बचाए वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी वाहिद लीडर आहे जंहिं हर भेरे इलेक्शन जो मुतालबो कयो। PP अॻवान आजिज़ धामरा जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त 2013 में असांखे चूंड मुहिम हलाइण न ॾिनी वई। असांखे धमकियूं ॾिनियूं वयूं। चयो वियो हो त पंजाब असांजे लाइ नोगो एरिया आहे। PP धमकियुनि बावजूदि इलेक्शन में हिसो वरितो। असांजा कारकुन शहीद थिया पर इलेक्शन खां पोइते न भॻासीं।
लाहौर हाई कोर्ट तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे अगूणे चेयरमैन जो जेल ट्रायल बिना दे रोकण वारी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत जो चवणु आहे त अडियाला जेल रावलपिंडी में आहे। इन अदालत जो दायरो इख्तियार इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जो आहे। अदालत पीटीआई जे अगूणे चेयरमैन जो बिना देर जेल ट्रायल रोकण वारी इस्तदा रद्द कंदे इलेक्शन कमीशन समेत ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया ऐं जवाब तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गुजर औरंगी ऐं महमूदाबाद नालनि जे मुतासिरनि खे घर ऐं मुआवज़े जी अदायगी बाबति केस जी ॿुधणी। अदालत पुछाणो कयो त अदालती हुकूमत अमल दरामद थियो या न। मुतासिरनि जे वकील आगाही ॾिनी त अञा ताईं हुकूमत मुतबादिल घर ॾियण वारे हुकूमत अमल दरामद नाहे कयो। केस जी ॿुधणी ख़मीस ताईं मुलतवी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते कराची जे मेयर ऐं लाॻापियल धुरियुनि खे तलब करे वरितो। नालनि जे मुतासिरनि जो अदालत आॾो एहतिजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 2 साल गुज़री वञण जे बावजूदि खेनि अञा ताईं घर फ़राहम नथा कया वञनि। इस्लामाबाद जी सेशन अदालत पीटीआई जे अगूणे चेयरमैन ऐं संदसि ज़ाल बुशरा बीबी जी मुबैना गैर शरई निकाह वारे केस जी जेल ट्रायल जो हुक्म ॾेई छॾियो। बुशरा बीबी इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पेश न थी। संदसि वकील अदालत खे ॿुधायो त बुशरा बीबी लाहौर में आहे ऐं हू अदालत में पेश नथी थी सघे। ईंदड़ ॿुधणी ते पेश थींदी। टंडो गुलाम हैदर वेझो हैदराबाद वधीन रोड ते हादसो। वञणा फौज शाह बस वटि स्टॉप वटि तेज़ रफ़्तार वेन मोटरसाइकिल मथां चढ़ी वई। हादसे में मोटरसाइकिल सवार गुलाब लिगारी वासी, फयाज़ लिगारी ऐं हादी बख्श लिगारी फौज। शेख भिरकियो भरसां ॻोठ बजर टालोर में नौजवान जुनैद ख़ासकलीअ जो कम जे फ़सल मां बदफैलीअ बाद अशद थियल लाश। एसएसपी सलीम शाह ॻोठ बजर टालपुर पहुची वारदात वारे हंध जो मुआइनो कयो। मक़तूल जे वारसनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिताई। नौशर अफरोज़ वेझो ॻोठ मुबारक डंगरास में मुड़स हथां ज़ाल क़तल। जवाबदार उमेर बाट पंहिंजी ज़ाल साबरा खे घुटा ॾेई क़तल कयो। अबड़ान पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। लाड़काने भरसां हथियारबंदनि सां नौजवान मारिजी वियो। संदसि चाचो ज़ख़्मी। आरिजा फेड़ो भरसां ॻोठ मोहम्मद शेख पासी नौजवान साजिद अली शेख गोलियूं लॻण सबबु थरे ते मारिजी वियो। शमन शेख ज़ख़्मी थियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। टंगवाणी वासी बनीगर पुरसरार नमूने गुम थी विया। गुलाम रसूल बखराणी ऐं मंसूर अहमद पठान कल शाम कंदकोट खां टंगवाणी ॾांहुं वेंदे कंदकोट रोड तां गुम थी विया। वारसनि पारां अगवा जो शख़्स ज़ाहिर। लकी गुलाम शाह वेझो नौजवान 2 ॾींहनि खां गुम। वारिस परेशान। ॻोठ यार मोहम्मद द्रोही वासी मंसूर अली द्रोही जी ॻोल्हा बावजूद संदसि दस पतो न पइजी सघियो। वगण भरसां इंडस हाईवे ते रोड हादसे में बाढ़वासी एक्साइज पुलिस एहलकार फौत थी वियो। हिकु ज़ख़्मी फौती जी सुञाणप शौकत चने नाले सां थी आहे। ज़ख़्मी राशिद शहाणी खे लाड़काणे मुंतक़िल कयो पियो। मोरे में ज़मीनी तकरार तां ज़रदारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत। ज़ख़्मी साजिद ज़रदारी कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न थियण ते दम ॾिनो। मारिजी वियलनि जो अंगचार थी वियो। धुरियुनि में छिकताण जारी। ऐं चक भरसां रुस्तम शहर ॿाहिरां बर्फ़ जे कारखाने ते सुतल चौकीदार मोहम्मद पनाह महर हथियारनि हथां अगवा। वारसनि मूजिबि मोहम्मद पनाह घर न पहुचण ते बर्फ़ कारखाने पहुतासीं त दरवाज़ा टुटल हुआ। जे बाद पुलिस खे इत्तला ॾिनो आहे।